मोबाइल फ़ोन असांजी ज़िंदगी जो अहम हिस्सो बणिजी चुको आहे ऐं इंटरनेट जी 24 कलाक मौजूदगी सबबि नौजवान नसुल ॾींहुं राति मोबाइल फ़ोन में मगन रहे थो। असांजी दुनिया में मोबाइल फ़ोन खे राति देर ताईं इस्तेमालु करणु हिकु नओं फैशन या ट्रेंड बणिजी वियो आहे। पर छा अव्हांखे ख़बर आहे त मोबाइल फ़ोन खे राति देर ताईं इस्तेमालु करण सां इंसान जी ज़हनी सिहत ते कहिड़ा असर पवनि था। इन सिलसिले में स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में न्यूरोलॉजी जे माहिर इंकशाफ़ कयो आहे त राति देर ताईं मोबाइल फ़ोन इस्तेमालु करण सां डिप्रेशन पैदा थींदो आहे। प्रोफेसर एंड्रयू मूजिबि राति 11 वॻे खां सुबुह 4 वॻे ताईं स्क्रीन टाइप लाइट अखियुनि में पवण सां दिमाग़ जे हिसे हैबिनोला में हिकु अहिड़ो सर्किट पैदा थिए थो जेको डोपामाइन खे घटि करे थो ऐं मायूसी खे वधाए थो। इन लाइ ईअं करण सां डिप्रेशन वधे थो। 2018 में हिकु तहक़ीक़ में इंकशाफ़ थियो त राति जो देर ताईं मोबाइल इस्तेमालु करण सां ज़हनी मसइला पैदा थींदा आहिनि। रिपोर्ट मूजिबि 91,000 माण्हुनि ते कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त राति खां सुबुह ताईं पुरसुकून बिस्तरे ते लेटी मोबाइल हलाइण सां डिप्रेशन, बाइपोलर डिसऑर्डर ऐं न्यूरोटेसिस जहिड़ियूं ज़हनी बीमारियूं पैदा थियनि थियूं। ख़्यालु रहे त अहिड़ा केतिरा ई माण्हू जेके वधीक मोबाइल फ़ोन इस्तेमालु कंदा आहिनि उन्हनि जी नज़र कमज़ोर थियणु, मथे में सूर पवण या नफ़्सियाती मसइला बि रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk